आमा आयशा पुछा कि यार रसूल हे जेको आहे ज़िलज़िला ईंदा आहिनि, इहे ज़िलज़िला भला छाजे खां अचनि था? इलाइक़नि जे अंदरि जो ज़मीन जेकी आहे लुॾंदी आहे, बिल्कुलु तमामु घणो जेको आहे नुक़सानु थींदो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए आयशा, ज़िलज़िला उन जॻहनि ते घणो ईंदा आहिनि जिते ज़िनाकारी आम हूंदी आहे। छा हूंदी आहे? ज़िनाकारी आम हूंदी आहे, उते ज़िलज़िला आम ईंदा आहिनि। हिन टाइम ॾिसो तुर्की में तमामु वॾो जेको आहे ज़िलज़िलो आयो, तमामु वॾो जेको आहे तुर्की वारनि खे तमामु वॾो जेको आहे नुक़सानु पहुतो आहे। तमामु घणियूं बिल्डिंगूं उहो ज़मीन जे अंदरि घणियूं धसिजी वियूं, या घणियूं जेको आहे प्लाटनि ते रोडनि ते जेको आहे किरी पियूं। इंसानियत जो तमामु वॾो जेको आहे घणो नुक़सानु थियो आहे। हाणे असांखे नज़र सां ई किथे करणु खपे? पंहिंजे आमालनि ते करणु खपे। तुर्की वारा जेको आहे रुजू इल्लाह कनि हाणे त इहे असांजा गुनाह हुया, जो गुनाहनि जे करे अलाह ताला इहो अज़ाब जेको आहे असांजे मथां ऐं ज़िलज़िले खे जेको आहे उहो अलाह ताला असांजे मथां मुसलत कयो आहे। त उहो हिन टाइम रुजू इल्लाह कनि। पूरी काइनात जो कंट्रोल साईं कंहिंजे हथ में आहे? अलाह रब्बुल इज़्ज़त जे हथ में आहे। ज़मीन खे लोॾण वारी ज़ात कंहिंजी आहे? अलाह जी आहे। पूरी काइनात खे ख़तमु करण वारी ज़ात कंहिंजी आहे? अलाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। अलाह ताला थोरो ज़मीन खे हिलाए करे इंसाननि जूं अखियुनि खे अलाह ताला खोलींदो आहे त तव्हां मथां ॾिसो त जेको अलाह असांखे कुझु नथो करे। असां शराब पीऊं था, अहिड़ी तरह ज़िना कयूं था, बदमाशी कयूं था, अलाह को नथो ॾिसे। अलाह ताला इहो अखियूं इंसाननि जूं खोलणु चाहे थो त हिन काइनात जे मथां कंट्रोल मां अलाह जो आहे। तव्हां जेकॾहिं इंसानु सरकशी ते ईंदो ऐं बदमाशी ते ईंदो, अलाह ताला फरमायो पोइ मां ज़मीन खे जेको आहे लोॾे करे ऐं जेको आहे तव्हांखे ख़तमु करे ॾेखारींदुमि। त ज़मीन जो लुॾणु, ज़िलज़िले जो अचणु साईं, इहो छा ते दलालत कंदो आहे? हे इंसाननि जे गुनाहनि ते जेको आहे दलालत कंदो आहे। इंसान जा गुनाह जॾहिं घणा थी वेंदा आहिनि, जंहिं इलाइक़े जे अंदरि ज़िना घणी थी वञे, पोइ उते छा थींदो आहे? उते साईं अलाह ताला ज़मीन खे थोरो लोॾींदो आहे।